टंडो ॼाम मां ख़बर ॾींदा हलूं त यूथ एक्शन कमेटी जे चेयरपर्सन सिंधु नवाज़ गांगरो ऐं हमज़ा अली चांडियो ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ नौजवान इत्तेहाद पारां टंडो ॼाम प्रेस क्लब ते एहतिजाज सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते शकील हिदायतुल्ला ॾेथो शबीर सिंधी ॻाल्हाईंदे चयो त कंडियारो में वधंदड़ महांगाई मंशियात ख़िलाफ़ एहतिजाज करण ते सिंधु नवाज़ ऐं ॿियनि खे बिना जाइज़ गिरफ़्तार कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त यकदम अॻवाननि खे आज़ाद कयो वञे। असांजो तमामु हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो आहे ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब आहे, उनजो हेठी लिंक ते नंबर ॾिनल आहे, तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।